अखिड़ियुनि मां लड़ी वियल लुड़कनि जहिड़ा अहसास कलम खणे थो। खोरवा खां अमीन चांग पंहिंजी प्यारी धीउ सूंहं जी यादि में। हा भा मोहम्मद ख़ान सूंहं जे अणमुदाए ते विछोड़े जीव जोरे छॾियो आहे। हाणे रूह खे का बि राति न आहे, बसि इंसानु छा कंदो। जेका रब जी रज़ा, बसि सूंहं सां गॾु गुज़ारियल कुझु पल, वक़्त जूं ॻाल्हियूं ऐं यादगिरियूं। कुझु ॾुख मेड़े समेटे गॾु करे कलम जो सहारो वठी हिकु कोरे काग़ज़ ते लिखी कुझु हिन उमेद सां भा मोहम्मद ख़ान तव्हांखे मोकिले रहियो आहियां त कर रूह खे राति मिलंदी। सच इहो बि आहे त विछड़ी वियल कॾहिं बि वापसि न आहिनि वरंदा, ऐं सिर्फ़ु संदनि कयल कुझु ॻाल्हियूं ऐं यादगिरियूं जेके हमेशह जे लाइ यादूं बणिजी वञनि थियूं। लिखियो जो निराड़ सो अंग क्यारी न थिए, पाड़ियो वेठी पहाड़ जेकी लालनि लिखियो लोह में। हा भा मोहम्मद ख़ान इहो न सोचियो हो त जुदाई ईअं थी वेंदी। प्यारी सूंहं हमेशह असांजे घर जी पुरौनक सिंगार हुई। असांजे ख़ुशियुनि खे का नज़र लॻी वई। 30 जुलाई 2024 अंगारे जो सुबुह असां लाइ परेशानियूं ॾुख दर्द खणी असांजे अंगण ते अची सलामी थियो हो। सूंहं जी तबियत अचानक ख़राब थी पई हुई। हुन मूंखे दांह करे चयो त बाबा मुंहिंजे जिस्म में शदीद दर्द थी पियो आहे। मुंहिंजा पेर पंधु नथा करे सघनि, तेज़ बुख़ार बि आहे। जीअं सूंहं जी इहा दांह मुंहिंजे कननि ताईं पहुती त मुंहिंजे जिस्म मां सतु निकिरी वियो ऐं दिलि ॿधंदे खेसि दिलदारी ॾींदे चयमि त तूं परेशान न थी, डॉक्टर वटि हलूं था, अलाह बहितर कंदो। ऐं मूं फौरन ई मुंहिंजे दोस्त इरफान बाकुड़ खे फ़ोन करे चयो त इरफान पैसनि जो बंदोबस्तु करे गाॾी खणी अच त सूंहं जी तबियत ख़राब थी पई आहे। पाण खे बदीन हलणो आहे। इरफान बि फौरन पैसा ऐं गाॾी खणी पहुतो ऐं भाउ अज़ीज़ुल्लाह बि एतिरी में पैसा खणी पहुची वियो ऐं पोइ आऊं ऐं मुंहिंजो दोस्त इरफान बाकुड़ सूंहं खे बदीन खणी पहुतासीं। जिते डॉक्टर ने इलाज शुरू कयो, पर सूंहं जी तबियत बहितर न थी ऐं असांखे हैदराबाद वञण जो चयो वियो। पोइ त असां सूंहं खे हैदराबाद खणी निकितासीं। रस्ते में हल्की बरसाति भी शुरू थी वई हुई ऐं असांजे अखियुनि में बि शायदि दर्दनि जो आगम भरिजी आयो हो। जॾहिं असां टंडो मोहम्मद ख़ान खे वेझो पहुतासीं त सूंहं बेहोश थी वई ऐं हुन ॻाल्हाइण बि छॾे ॾिनो ऐं एतिरी में असां मथां ग़मनि जा बादल बरसण लॻा हुआ। गाॾी रोके कंहिं वाट वेंदड़ खां पुछियोसीं त वेझो का अस्पताल आहे। हुन चयो त शहर में मेमन अस्पताल ते वञो ऐं जिथे सुठा डॉक्टर मौजूदु आहिनि। पोइ त उते पहुतासीं। डॉक्टर चयो त रत एमरजेंसी में खपे, सूंहं खे डेंगी बुख़ार आहे, रत चढ़ंदी। ऐं अलाह बहितर कंदो, हूअ ठीकु थी वेंदी। दोस्त इरफान रत जी बोतल ॾिनी ऐं एतिरी में मुंहिंजो भाउ अज़ीज़ुल्लाह चांग ऐं ॿिया बि पहुता। रत चढ़ण सां सूंहं वरी संसार में अखियूं खोलियूं ऐं असांजी जान में जान अची वई। पर उहा ख़ुशी बि कुझु लम्हनि जी हुई। ठीक राति 12 वॻे सूंहं जी तबियत वेतर ख़राब थी वई ऐं असांखे सिविल अस्पताल हैदराबाद रेफर कयो वियो। उते पहुचण सां सूंहं दौरान इलाज कुमाइजण लॻी हुई ऐं असांजा हथ रब पाक जे दर अॻियां उभा थी विया हुआ। त काइनात जा मालिक तूं सूंहं खे सिहतयाब कर। पर अलाए छो असांजूं दुआऊं अघामिजी न सघियूं हुयूं। 31 जुलाई अरबा जे सुबुह सवेर सॼे संसार
ऐं असांजी सूंहुं हमेशह जे लाइ अखियूं बूटे उन पार जी मुसाफ़िर थी वई जितां को बि वापसि न आहे आयो। भाउ मोहम्मद ख़ान, पोइ त असांजे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई हुई। ईअं लॻो त ॼण धरती ते ज़लज़लो अची वियो आहे ऐं असांजा होश उॾड़ी विया ऐं असां पंहिंजी सूंहं खां हमेशह जे लाइ दूर थी वियासीं। उन वेल मुंहिंजे ज़हन ते भिटाई जूं ए सिटूं तरी आयूं हुयूं त तपी कंदे को डूंगर ॾुखो यन खे तुंहिंजे पहण पब जा त लिंग मुंहिंजा लो किंजो कोने ॾो अमर मूंसे ई कयो। सूंहुं तूं त ईअं चुपचाप थी हली वई, पर मुंहिंजो समूरो जीवन कंहिं सुनसान शहर जे घाट जहिड़ो बणाए वई। हा पहिरीं सूंहं ईअं छॾे वञण बि मुनासिब कोन हो। खामा पचां पजरां लुछां ऐं लोचां तन में तौंस पिरीअ जी पियां न ढापां जे समुंड मुंहुं करियां त सुरकिया ई न थिए। हा सूंहं मतां तूं सम्झे त तुंहिंजे बाबा अमीन चांग ऐं तुंहिंजी अमर तोखे पंहिंजे मन मंदर में सजाए नाहे रखियो। हा सूंहं मूंखे ख़बर कोन हुई त वक़्तु असां सां एॾियूं वेसा घातियूं कंदो ऐं तोखे असां खां हमेशह अलॻि करे वेंदो। पोइ विछोड़े जा ज़ख़्म अंदर खे झंझोड़ींदा रहंदा। पेई जा पाण में कयम रूह रियाण, पेई जा पाण में कयम रूह रियाण त नको डूंगर ॾे में नका केचन काण पुनूं थियसि पाण सुसी तां सूरवा। को मोर वियो कुसजी हर नैण भिन लाहे, बसि हाण सूंहं तुंहिंजो नंढो भाउ विकियो ऐं तुंहिंजूं भेणूं अमर पंहिंजा रोई रोई हाल विञाए छॾिया आहिनि। हर खाली थी पई आहे। लतीफ़ साईं फरमायो आहे त अॼु पुण अखिड़ियुनि सजण पंहिंजा सारिया गलनि तां गोड़नि जूं बूंदूं बस न कनि संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। सूंहं तुंहिंजा लफ़्ज़ ॿुधण लाइ बि दिलि ईअं तरसंदी आहे जीअं प्यासे थर जी वारी बरसाति जे लाइ, छो त हू परे आहे परे आहे परे आहे। अॼु हुन जी कमी दिलनि में वॾा ॾार विझी छॾिया आहिनि। हुन जी कमी महसूसु करे हर कोई चवंदो आहे थकी पई आस रस्तनि ते अखियूं दर्दनि भरियूं ॻोल्हियूं हली आ चंड जे हेठां विञायल दिलि भरियूं ॻोल्हियूं। पुराणनि यादगिरियुनि ते पई आहे धूड़ सालुनि जी, डिसंबर पे चयो ज़ख़्मी विञायल जनवरियूं ॻोल्हियूं। बसि प्यारी सूंहं जे वञण खां पोइ असांजे उमेदुनि जा बैल ढही पिया आहिनि। जॾहिं असां खां असांजी प्यारी सूंहं विछड़ी त असांजा ख़्वाब उजड़ी विया, असांजूं हसरतूं उजड़ी वियूं ऐं असांजूं ख़ुशियूं विखरी वियूं। हा भाउ मोहम्मद ख़ान, अॼु बि जॾहिं शाम जो सिजु मुंहिंजे ॻोठु खोरवा शहर मां ॻाढ़ाण जे रूप में लहंदो आहे तॾहिं सूंहं जी बेइख़्तियार यादि अची वेंदी आहे। तॾहिं अखिड़ियुनि में लुड़कनि जूं कतारूं गलनि तां वेही लिया पाईंदियूं आहिनि। हर लुड़क लुड़क में लतीफ़ सरकार जो ई बैत जनम पाए थो त अॼु न होता कुन में तालिब तवारीन आदेसी उथी विया मड़ियो मुंहुं मारीन जेके जी खे जियारीन से लाहूती लॾे विया। अल्लाह पाक खां दुआ आहे त प्यारी सूंहं खे जन्नतुल फिरदौस में अला मक़ाम अता फरमाए, आमीन। हिक तुंहिंजे वे खां पोइ सॼ